हाय हवेलिया में मां अकेली। मुंहिंजा साईं, मुंहिंजा मुर्शिद, मां तव्हांजे वार वार तां कुर्बान वञा। मां तव्हांजी मोहबत खे सम्झां थी, पर तव्हांजी मजबूरियुनि खे बि सम्झां थी। तव्हां वधीक ॼाणो था, मां तव्हांजी ज़िंदगी ज़हर पई कयां। मूं तव्हांजूं ख़ुशियूं खसे वरितियूं आहिनि, पर मजबूरी आहे। तव्हांजो कंहिं ॿाहिरें माण्हूअ खे ध्यानु न ॾियणु, मुरीदनि खे ध्यानु न ॾियणु, इहो मूंखे मंज़ूर न आहे। गोरी, मां तुझी मोहब्बत जो कर्ज़दार आहियां, ऐं इहो कर्ज़ सॼी ज़िंदगी लाहे न सघंदो। आउं अलाए छा आहियां। मुंहिंजूं कोताहियूं ॻणण खां वधीक आहिनि, ऐं तुंहिंजूं महिरबानियूं आसमान में तारनि खां बि वधीक आहिनि। गोरी, हीर मुंहिंजी धीउ आहे, मुंहिंजो रतु आहे। बस तूं थोरो सब्र कर। तव्हां त ॾिसो पिया न त हिन हवेलीअ जूं अखियूं असांखे बर्दाश्त नथियूं कनि, ऐं साईं साहिमा जूं इहे शक भरियूं निगाहूं मूंखां बर्दाश्त नथियूं थियनि। ख़बर न आहे तूं शक छो थी करे। थी सघे थो मूंखां ई का कोताही थी वई हुजे। गोरी, कोताही तोखां न, कोताही मूंखां थी आहे, जो तुंहिंजी जॻह मां साहिमा बीबी खे ॾिनी आहे। बस हाणे हुनजो अज़ालो करणु थो चाहियां। न साईं, साईं साहिमा खे कुझु न चओ। हुनजो भला कहिड़ो ॾोह आहे। कॾहिं ईअं बि थियो आहे त मुरीद अची लॾो लाहे वेही रहनि। गोरी, मुरीदियाणी न आहीं, तूं इन हवेलीअ जी मालिकियाणी आहीं। तूं ईअं छो थी सोचे? हाँ, न सोचींदी कर। साईं, मां सम्झां थी त मुंहिंजी हैसियत छा आहे, पर हिन वक़्तु मालिकियाणी जी हैसियत सिर्फ़ ऐं सिर्फ़ साईं बीबी ॾे आहे। तव्हां रुगो हीर खे धीअ जो दर्जो ॾियो, पोइ मां ॻोठु हली वेंदसि। पोइ तव्हां ॼाणो ऐं तव्हांजी धीउ हीर ॼाणे। हीर खे कोई दर्जो मिलंदो, उहो तॾहिं मिलंदो जॾहिं तोखे पंहिंजो दर्जो मिलंदो। प्लीज़ गोरी, सम्झण जी कोशिश कर। छो थी मूंखे जीअरे ई मारे? ख़ुदा न करे साईं, ख़ुदा न करे जो तव्हांखे कुझु थिए। तव्हां खां सवाइ मुंहिंजो ई हीर जो ॿियो आहे केरु? ऐं साईं, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त विसरी वई। शुमाइला बीबी जो फ़ोन आयो हो ऐं काफ़ी दफ़ा आयो। पोइ मूं ॻाल्हायोमांसि, चए पई त चाचा साईं सां ॻाल्हायो। गोरी, इहा शुमाइला छो पई फ़ोनियूं करे? एतिरियूं कालियूं लॻियूं पियूं शुमाइला जूं। हाँ हेलो जी चाचा साईं। पुट, हेॾियूं कालियूं कई अथई, ख़ैर त आहे न? चाचा साईं, हिकु बुरी ख़बर आहे। बुरी ख़बर? बाबा छा थियो आहे? जल्दी ॿुधाए। चाचा साईं, मूं ॾे हीर पे आई, अदा सुराब उनखे अगवा करे वियो आहे। अच्छा, हीर खे सोराब अगवा करे वियो आहे। जी जी।
मां ॾिसां थो पुटु, मां वञा थो हुनजे पुठियां 16 बजे। मां हेॾा अचां थी चाचा साईं। गोरी, मूंखे सच सच ॿुधाए, हीर शुमाइल ॾांहुं वई ही छा? साईं साईं मां छा कयां? तोखे त 16 बजे प्रकारनि जी ख़बर हुई, तुन जा प्रकार कहिड़ा आहिनि? पहिरें नंबर जो लोफर आहे, वो बि हीर खे ओॾां मोकिली। मुझे मालिक परवरदिगार वो हीरे की हिफाजत करा। मुर्शिद साईं की हिम्मत दी तो मुझे दिए के छड़ दिया। अल्लाह मुझी मदद कर, मुझे हीरे की मदद कर। मासी दिल चाहे कर, सब अल्लाह से खैर कंदो। चाचा साईं वयो आने हीरे के वठण लाए। मूंखे उम्मीद आहे तू खैर सां उनके वठी ईंदो। बस अब तू दुआ कर तो जल्दी साईं हीरे के वठी अचे। मुझे हाथ तो बुढ़े हीरे का सब। ता परेशान न थियो, हीर जल्दी खैर सां अची वेंदी। अदा साईं जी ना नूं सूबेदार साहब जेको आयो आहे न ॾाढो सुठो आहे। अल्लाह साईं अहिड़नि ऑफिसर खे शादई आबाद रखे। आमीन आमीन। हलो थाने ते। असीं छो थाणे ते हलूं? असां ॾोह कहिड़ो कयो आख़िर? ॿुधो कोन वॾो साहब छा थो चए? हलो साईं असां को चोरियां लोफर थोड़ी आहियूं जो असां हलूं थाणे ते। इहा ज्यादती करे रहिया आहियो साईं तव्हां असां सां। जमादार जाड़ा ही ॿई ॼणा इज़त सां न हलंदा। हिननि खे खंभे हली गाॾी में फिटी कर। हलो हलो जल्दी हलो हलो। अदा एजाज ये बेचारा गरीब पुलिस की तारीफ पिया करन। कौन बचाएगा तो कहते? सरकार पीसा पान आयो बाहर। बेवकूफ़ मंजैस केर भी कोने अंदर पाणे भी तो हलियो। मुर्शिद साईं वडे साईं के केर मों दींदो ता पान हली गालायो। ते रकम जमा हुआ था इने करे तू चवी तो तमा पेश। वाके बाबा पेशी मुझे खाई भैया साले गिड़काए भैया। ॾिस जा बाबा साईं मां ज़रूर वेंदुसि। तू तो मुझे बाबा साईं जो खलीफो थी रहियो है। नंढा साईं वॾो साईं त असांजो बाबो हुयो, उन जहिड़ो केरु सॾाए बाबा। ॾिस खलीफा मूंखे कुछ वक्त लाए ता छॾ तो जे मां डरी वञा। हाय हवेलिया नीमा अकेली, हाय हवेलिया नीमा अकेली। सोनाब तोखे शर्म ना आयो? बेशर्मा तू पाण मां भेण वारो आहीं, तुझे घर में भी एक जवान भेण आहे। बेशर्मा तोखे शर्म ना आयो? बेदीतिया। चाचा साईं चाचा साईं खबरदार खबरदार सौराब जो मूंसां को भी रिश्तो गंढियो अथई, रिश्तनि गंढण जे क़ाबिल न आहे। हल चाचा साईं केॾो त जी मम्मण मचायो अथई। ॿुधाए भला तुंहिंजी धीउ आहे छा? सौराब तोखे इहा ख़बर आहे
ये मासूम न्याणी केरु आहे? अथई ख़बर? पर मूंखे इहो त ॿुधायो त तव्हांजो हिन सां कहिड़ो रिश्तो आहे? सम्झ त हीअ मुंहिंजी धीउ आहे, मुंहिंजो बच्चो आहे, ईअं सम्झ। मुंहिंजी हवेलीअ में जेके बि मुरीदाणियूं न्याणियूं रहनि थियूं उहे मुंहिंजी धीअर आहिनि। हीअ बि उन्हनि मां हिकु धीउ आहे। सोराब, अॼु मां तोखे हमेशह हमेशह जे लाइ ख़तम थो कयां। सरकार ही छा था कयो? तव्हां कानून खे हथ में खणंदो त असां मिसकिननि जो छा थींदो मुरीदनि जो? बाबा साईं, ईअं न कयो, ही पुलिस जो केस आहे। बाबा, तव्हां पाण कानून खे हथ में न खणो बाबा, ईअं न कयो बाबा। ठीकु आहे, त पोइ हिनखे वठी हलो। जे राज भाग ऐं मुरीदनि खे ख़बर पए त हिन पीर सोराब जा करतूत कहिड़ा आहिनि। अलॻि में थी हल। पुट, मूंखे इहो त ॿुधाए, हिन सोराब तोसां नाजाइज़ी त कोन कई? न मुर्शिद साईं, न, उन मूंसां का बि नाजाइज़ी न कई आहे। धीअ, बाबा वे। ए मुंहिंजा मालिक, तू को मुते फज़ल जो फेरो कज। तू गफ़ूर रहीम ऐं तू करीम ऐं मुंहिंजा मालिक जे करे आउं अॼु न पहुचा हां। ख़बर न आहे हिन मासूम न्याणी सां लाइ कहिड़ो ई अशर करे हा। ओ मुंहिंजा मालिक, तू अॼु वॾो कमु कयो आहे। हिन मासूम न्याणी जी इज़त खे बचायो अथई मुंहिंजा मालिक। अरे बा परेशान न मूंखे तू छा लाइ तो परेशान? रत त मुंहिंजो बि सड़े न बाबा। बाबा साईं, ऐं अलाए छो ॿुसट ॿुसट महसूसु कयां थो। ईअं थो लॻे ॼण कुझु थियण वारो आहे। बाबा साईं, तव्हां अलाए छो बहस महसूसु थियो पिया? बाबा, गोरी तो मुंहिंजो पंहिंजो रंग आहे, पर इहो हीर, हा हीर पीराणो रंग, मुर्शिदाणो रंग, उन ते मुंहिंजो वस नथो हले। ॾाढो बेवस थी वियो आहियां। इन करे तूं चवीं थो त मां बेस वाक़ई बाबा, बेसी मूंखे खाई वई आहे। सालियो गिड़काए वई आहे। ॾिसजां बाबा साईं, मां ज़रूरु वेंदुसि, पोइ भले मुर्शिद मूंखे माराए छॾे। ए मालिक परवरदिगार, तू मुंहिंजी हीर ते पंहिंजी बाछ फरमा, उनजी हिफ़ाज़त फरमा मुंहिंजा अल्लाह साईं। ऐं मुंहिंजा कुबे वारा पीर अल्लाह साईं जे सदके मुंहिंजी हीर खे बचाया। मासी, मासी, पाणी पी, दिलि जाए कर। चाचा साईं हेठि अची वियो आहे। इंशाल्लाह ख़ैर थींदो, हीर मोटी ईंदी। इन जी माना त तव्हां मूंखे त क़ैद कयूं वेठा आहियो, पर तव्हांखे इहा ख़बर आहे त जॾहिं मां हितां आज़ाद थींदुसि त तव्हांजो कहिड़ो असरु कंदुसि। ॾाढा साईं, तव्हां अहिड़ा कम न कयो न बाबा। असांजी हिमत आहे जो तव्हांखे क़ैद कयूं हिते। बाबा साईं, तव्हांखे पंहिंजो ख़्यालु नथो पए त ख़ैरु आहे, घटि में घटि वॾनि जो त ख़्यालु रखो न। दुनिया छा चवंदी? ख़लीफ़ा,
हिकु मामूली बानीअ लाइ चाचा साईं मूंखे सज़ा थो ॾे। खेसि ईअं चाचा साईं खे त न करणु घुरिजे। साईं नंढा, मूं अॼु पहिरियों भेरो वॾे साईं खे एतिरो कावड़ में ॾिठो आहे। साईं नंढा, न्याणी त आख़िर न्याणी आहे न। असां जेकॾहिं पंहिंजूं न्याणियूं तव्हांजे हवेलीअ ते था छॾियूं, तव्हांजे अलाह जे आसिरे था छॾियूं न बाबा। तव्हां त उन्हनि न्याणियुनि में अखियूं था विझो, इहो त ग़लति था कयो न बाबा साईं। तूं त मुंहिंजे बाबा साईं जो ख़लीफ़ो थी रहियो आहे। नंढा साईं, वॾो साईं त असांजो बाबो हुयो, उन जहिड़ो केरु सॾाए बाबा। ॾिस ख़लीफ़ा, मूंखे कुझु वक़्त लाइ तव्हां छॾ, तो जीअं मां डरी वञा। बाबा, बराबरि जवानीअ में ॾींगायूं माण्हू कंदो आहे बाबा। मूंखे सिर न आहे पंहिंजो विञाइणो बाबा। वॾो साईं अॼु गज़ब में आहे। ॾिस ख़लीफ़ा, वॾनि ॾे ॾिस, असांजे वॾनि ॾांहुं ॾिस। तूं ई इहो मसइलो हल करे सघीं थो ऐं चाचा साईं खे तूं ई थधो करे सघीं थो। मुर्शिद साईं, मां वाइदो तव्हां सां नथो कयां, कोशिशि ज़रूरु कंदुसि। वॾे साईं सां मां एतिरी हुजत नथो करे सघां। हालात ॾिसी साईं सां ज़रूरु ॻाल्हाईंदुसि। बाबा, मूंखे सच सच ॿुधाए त हीर खे कंहिं मोकिलियो हो सोराब जे घर? साईं, मूंखे डपु थो लॻे, मां छा चवां? बाबा, मुंहिंजा बच्चा, ॾिस, हिन हवेलीअ में जेके बि मुरीदाणियूं कमु कनि थियूं ऐं रहनि थियूं, उहे मुंहिंजी धीअरनि वांगुरु आहिनि। ठीकु आहे? उन्हनि धीअरनि मां हिकिड़ी धीअ तूं बि मुंहिंजी आहे। पुटजांइ छो थी? बाबा, मूंखे सच सच ॿुधाए त हीर खे कंहिं मोकिलियो हो सोराब जे घर? इहो मूंखे ॿुधाए। साईं, अलाह ख़ैर कयो, ईअं न चओ सरकार। ॾिस पुट, जॾहिं त तव्हां मुरीदाणियुनि खे मां पंहिंजी धीअरुनि वांगुरु ॾिसंदो, हाणे मूंखे इहो ॿुधाए त जेकॾहिं हीर जी जाइ ते तुंहिंजी भेण हुजे हा, त छा तूं उनखे सोराब ॾे ईअं मोकिले हा? पुट सोनी, बाबा, मूंखे सम्झ में नथो अचे त हिन हवेलीअ जे अंदरि थिए छा पियो। ॾिस सोनी, इहा त मुंहिंजे रब भलाई कई जो मुंहिंजी न्याणी हीर, जंहिंखे मां तो वांगुरु धीअ सम्झंदो आहियां, उहा बि मुंहिंजी धीअ आहे। उनजी इज़त बची वई। ये मुंहिंजे रब भलाई कई। ॾिस सोनी पुट, मूंखे पहिरीं बि तो ते एतबार हो ऐं हाणे बि एतबार आहे। डिॼ न, जेको कुझु बि आहे न, सच सच मूंखे ॿुधाए। मां ॾिस, तोसां वाइदो थो कयां, हिकिड़ो बाबा पंहिंजी धीअ सां वाइदो थो करे, मां तोखे कुझु बि न चवंदुसि। ठीकु आहे? डिॼ न, हाणे मूंखे ॿुधाए। साईं, बीबी साइण हीर खे ज़ोरीअ मोकिलियो हो, हुन वञणु न थे चाहियो। ॿुध, जॾहिं हीर वञणु न पई चाहे, पोइ बीबी साइण छो हुनखे ज़ोरी मोकिलियो? बीबी साइण सोचियो हो त हीर होॾां वेंदी त मासी गोरी कावड़ में हवेली छॾे हली वेंदी। त इहा ॻाल्हि हुई जेका तूं डिॼे पई, मूंखे न पई ॿुधाए। बाबा, जेका बि ॻाल्हि हवेली में थिए मूंखे ॿुधाईंदी करे। मां तुंहिंजो बाबा आहियां, तोखे कुझु चयो मूं? कुझु बि न चयो न। हमेशह सच ॻाल्हाईंदा कयो, कंहिंखो न टिजो, सिर्फ़ु अलाह कोन टिजो। मां घर जो वॾो आहियां, मूंखे हर शइ ॿुधाईंदा कयो। हाणे ॿुधाई न।
हूअं गोरीअ खे मां ॻोठु मोकिलिया हा, पर हाणे न मोकिलींदोमांसि। हाणे गोरी हिन हवेलीअ जी मालिकियाणी थी हिते राज कंदी। ॾिसजांइ। रहम कयो साईं, पंहिंजो घर न उजाड़ियो। अरे बाबा, मां पंहिंजो घर कोन थो उजाड़ां। जेका औरत घर खे उजाड़णु चाहे थी उनखे मां चङी तरह सम्झी वियो आहियां। उहा केरु आहे? उहा आहे साइमा। तुझी साईं। बस बाबा, तो ॿुधायो हाणे तूं वञ। मां ॼाणा मुंहिंजो कमु आहे। वञ बाबा, हल बाबा। जेकॾहिं न मुर्शिदनि में ई ईअं थींदो रहियो त पोइ केरु ईंदो तव्हां ॾे? कंहिंखे पंहिंजी इज़त कोड़ी आहे। बेशक बेगैरत जे बने ॾे निहारण बि एबा। हाणे केरु ईंदो? साईं वॾे खे केरु चवंदो? आहे का असां में इहा ताक़त? झंग में त वेठा आहियूं, हिन खां वधीक अञा कहिड़ी सूरत हाल ख़राबु थींदी। उहो बि साईं वॾो ख़लीफ़े जे चवण ते थो हले। ख़लीफ़ो असांजो न को थींदो ऐं न को कॾहिं थियो आहे। हिन सूरत हाल में कुझु सोच कासुम। हाय हवेलिया में मां अकेली, हाय हवेलिया में मां अकेली। धीअ, मूंखे ख़बर न हुई तोसां हादसो पेश ईंदो, सो बि मुंहिंजे भाइटे जे हथां। उहो शर्मनाक हादसो। साईं, लिखियो मंझ निराड़, कलम क्याड़ी न वहे। साईं, इन में भला तव्हांजो कहिड़ो ॾोह आहे? गोरी, सची पुछी न, मां पंहिंजो पाण खे तुंहिंजे अॻियां ॾाढो शर्मसार थो महसूस कयां। अहिड़े बेशरम बेहया भाइटे खां भाइटियो न हुजे हा त बहितर हो। साईं, शायदि हीरे जे नसीब में लिखियल हो। जेकॾहिं तव्हां न वञो हा न टाइम ते त अलाए हीरे जो छा हाल थिए हा। गोरी, ये हीर मुंहिंजी धीउ आहे, मुंहिंजो बच्चो आहे। जीअं ॿियूं न्याणियूं मुंहिंजी धीअर आहिनि न, तीअं हीअ बि मुंहिंजो बच्चो आहे। हिन मासूम खे हिन हाल में ॾिसी गोरी मुंहिंजो त हाउ थो पाटे। दिल थी चए त ज़मीन फाटे त आउं उन में अंदरि समाइजी वञा, पर गोरी मुंहिंजी वस में आहे बि छा? साईं, जेकॾहिं न मुर्शिदनि में ई ईअं थींदो रहियो त पोइ केरु ईंदो तव्हां ॾे? कंहिंखे पंहिंजी इज़त कोड़ी आहे। बेशक बेगैरत जे बने ॾे निहारण बि एबा। हाणे केरु ईंदो? बेशर्माई जी बि हद थींदी आहे गोरी। हिन मासूम न्याणीअ खे झंग में डोड़ाए पेर ज़ख़्मी करे छॾिया अथईसि। पेर रतो रत थी विया अथसि। एॾो ज़ुल्म, एॾो वहशी, मां त सोचे बि नथो सघां त मुंहिंजो इहो भाइटियो सोराब एतिरो किरी पवंदो। ख़ुदा जी का मार पवंदी न सोराब खे। हिन न्याणीअ जी बददुआ लॻंदसि, आह लॻंदसि हिन न्याणीअ जी। साईं, वीर सोराब खे न पिटियो। हू तव्हांजो रत आहे, कंहिं माउ जो जिगर आहे, कंहिं भेण जो आसरो आहे।
साईं महिरबानी करे उनखे न पिटियो। कान महिल के जहिड़ी ज़बान वही वञे त पोइ ॾिसी कोन थी हिन मासूम नियाणी जी कहिड़ी हालत थी आहे। मुंहिंजा त लिंग काढारजी विया। अञा बि चए थी त मां न पिटियासि। छा मां दुआऊं ॾियांसि? हिन नियाणी जी आह खाई वेंदसि। ख़ुदा साञाए ॾींदसि मुर्शिद साईं, न पिटियोसि। वो तव्हांजी देर कई। हाशिम खान तव्हां कमदार खे न पियो ॾी आया आहियूं। कासिम सौराब खे मुर्शिद अमजद हुसैन वठी वियो आहे। इहा पंहिंजे लाइ ॻणती जोगी सूरत हाल आहे। हाशिम साईं वॾे खे केरु चवंदो? आहे का असां में इहा ताक़त? झंग में त वेठा आहियूं। हिन खां वधीक अञा कहिड़ी सूरत हाल ख़राबु थींदी? उहो बि साईं वॾो ख़लीफ़े जे चवण ते थो हले। ख़लीफ़ो असांजो न को थींदो ऐं न को कॾहिं थियो आहे। हिन सूरत हाल में कुझु सोच कासिम। सोहराब त हूंदो ख़लीफ़े वटि। ख़बर न आहे त मुर्शिद अलाए कहिड़ी हुन सां हालत कई हूंदी। अदा हाशिम ॿिन्ही मुर्शिदनि खे पाण में ठहण न ॾियो। हूअं बि असां सब्र में आहियूं। मूंखां वधीक तव्हां ॼाणो था अदा। असां लाइ त मौत ईद जे बराबरि आहे। चई त सही थो कासिम, पर छा करियूं? जेकॾहिं ख़लीफ़े सां हथ था ॻंढियूं न, हीअ असां लाइ जोए हराम थी वेंदी। मुंहिंजो ख़्यालु आहे त पाण वारे ख़लीफ़े सां सलाह करियां। त उहो छा थो चवे? पोइ अदा हाशिम अॼु ई निकुर। सोहराब खे तूं हिकु चकर आज़ादु करा। बाक़ी जेको थियो ॾिठो वेंदो। ठीकु आहे, पोइ निकिरां थो। पोइ जी पार थो जनऊ। ठीकु आहे, अला भाई। अस्सलामुअलैकुम चाचा साईं। वालेकुम अस्सलाम बच्चा, वालेकुम अस्सलाम। वे बाबा कियो चाचा ठीक हो? अल्हम्दुलिल्लाह रब जा एहसान। ता कीअं आहियो बाबा? ठीक आहियां। वैस पे घर सोचम चाचा साईं सां मोकिलाए वञा। धीअ चङो जो मोकिलाइण आई आहे। मूंखे इंतिहाई ख़ुशी थी। बाबा ॾिसी थी न पंहिंजे भाउ सोहराब जा कम। मूंखे कॾहिं कॾहिं ईअं लॻंदो आहे त न सोहराब जो जहान कीअं हलंदो। अञा हेॾी सारी ज़िंदगी पई त कीअं गुज़ारींदो। ईअं त जहान न हलंदो। चाचा साईं आऊं ॾाढी शर्मसार आहियां, पर मूंखे सम्झ में नथो अचे त हीर के हिते पंहिंजी माउ सां गॾु कहिड़ी तकलीफ़ हुई जो हिन हवेली खां असांजे घर मोकिलियो वियो। इहो ॾिसंदे बि त असांजे घर जो माहौल अदा सोहराब जे करे ख़राबु आहे। बच्चा ही हवेलीअ जूं साज़िशियूं। जॾहिं न माण्हू गादी नशीन थींदो आहे त पोयों साज़िशूं शुरू थी वेंदियूं आहिनि ऐं इहे साज़िशूं हलंदियूं रहंदियूं। पर बच्चा हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुध के मासूम इंसान नियाणीअ सां केरु साज़िश करे या का ग़लति हरकत करे मुंहिंजे ज़मीर खे झंझोड़े छॾींदियूं। चाचा साईं साज़िश कहिड़ी साज़िश? छाजी साज़िश? पुट इहा साज़िश मूंखे बदनाम करण जे लाइ कई पई वञे। जेका पहिरीं बि साज़िश कई आहिनि, हाणे बि कनि पिया ऐं आईंदा बि कंदा रहंदा। ऐं आउं उन्हनि खे मुंहुं ॾींदो रहंदुसि। पर छो चाचा साईं? पुट मुंहिंजा बच्चा तूं बि हाणे नंढड़ी न आहीं, जवान जमान आहीं, अकल शऊर वारी आहीं, सभु कुझु सम्झी थी। ही भितियूं ॾिसें थी न, इधर हेदरियूं सभु कुझु ॾिसी थी। ईअं सम्झ त इन्हनि खे बि कन आहिनि। इन्हनि भितियुनि ऐं दर दरनि जा जेके कन आहिनि, अहिड़ा कन तो वटि बि आहिनि। इन्हनि कननि सां तो बि ॿुधो हूंदो त हिन पीर अमजद खे हिन गादी नशीनीअ तो कीअं हटायूं। बसि उहे साज़िशूं हलनि पियूं
ऐं हलंदियूं रहंदियूं। हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे चाचा साईं, त अहिड़ियूं बि साज़िशूं थींदियूं आहिनि? हाय हवेली